अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 जेडियो न्यूज़ या वज़ीर उनड़ खिप्रो मां ख़बर शामिल कयूं था। हाजी जाफ़र बोज़दार जी एडिशनल सेशन कोर्ट खिप्रो जे हुकूमत ते झड़तू कूड़े मुक़ाबले में मारिजी वियल खिप्रो वासी नौजवान अली हैदर रोंझो जो क़त्ल केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ जदोजहद कमेटी सॾ ते सियासी समाजी कॉमर्स पार्टियुनि जे कारकुननि समेत सरवरी जमायत जे मुरीदनि जो हथनि में प्ले कार्ड खणी अवेस रोंझो, जे.एम. हिंगोर जो खादम सरवरी, ज़ुल्फ़कार मरी, अकबर मरी ऐं ॿियनि खिप्रो अलावा चौक साम्हूं प्रेस क्लब खिप्रो अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन ख़िताब कंदे चयो त अदालती हुकुम बावजूद खिप्रो थाणे जे एस.एच.ओ. पंहिंजे पटे भाइनि खे बचाइण ख़ातिर केस दाख़िल नथो करे। झड़तू मुक़ाबिलो ॼाणाए खिप्रो वासी नौजवान अली हैदर रोंझो जो क़त्ल केस दाख़िल करण खां पुलिस लवाए रही आहे। अदालत खां मथां क़त्ल कंदड़ एॾा बाअसर आहिनि जेके केस दाख़िल करण जे बजाए फ़िर्यादीअ ते दॿाउ विझी अॻूणी एस.एस.पी. सां गॾु ज़ीशान शफ़ीक सिद्दीक़ी जो नालो केस मां कढण लाइ प्रेशर विझी रहिया आहिनि। हिननि चयो त असां अॻे ई ख़दशो ॾेखारियो त मौजूदा एस.एस.पी. सां गॾु उस्मान गनी सिद्दीकी संदसि वेझो माइट आहे, उन करे केस दाख़िल नथो थिए। असांजी उहा ॻाल्हि सच साबित थी। हिननि मुतालबो कयो आहे त झड़तू मुक़ाबले में मारिजी वियल नौजवान अली हैदर रोंझो जो क़त्ल केस दाख़िल करे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे, न त एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। A4 जेडियो न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 जेडियो न्यूज़।